ओम साईं राम। गुल टियों। बाबा जिन जी स्वीकृति ऐं अंजाम। बाबा जिन जे लीलाइनि लिखण लाइ हेमाड पंहिंजे दिलि में ख़ुशी ऐं उमंग सां गॾोगॾु हिमथ पिणु आई त हिन खे पक थी त जीवन चरित्र लिखण जो कार्य बाबा जिन जी दया सां ज़रूरु सफल थींदो। श्यामा ॾे नियारे बाबा जिन फरमायो त जेको शिष्य मुंहिंजो नाम प्रेम पूर्वक जपींदो मां उन जूं सभु इच्छाऊं पूर्ण कंदुसि ऐं हिन जी भक्तीअ में ॾींहों पोइ ॾींहुं वाधारो थींदो रहंदो। जेको मुंहिंजा जीवन चरित्र ऐं लीलाऊं श्रद्धा ऐं प्रेम सां ॻाईंदो मां उन जे हर प्रकार सहायता कंदो रहंदुसि। मुंहिंजो जेको बि भक्त सचे दिलि ऐं प्राणनि सां मूंखे चाहींदो उनखे मुंहिंजूं कथाऊं ॿुधी दिलि में प्रसन्नता ऐं ख़ुशी पैदा थींदी। जेको मुंहिंजनि लीलाउनि जो वर्णन कंदो विश्वास रखो त उनखे परम आनंद ऐं संतोष जी प्राप्ति थींदी। जेको बि अन्य भाव ऐं प्रेम भक्ति सां मुंहिंजी शरण अची वठंदो ऐं मुंहिंजी पूॼा ध्यानु सिमरन वग़ैरह लगातार कंदो रहंदो उनखे मां मुक्ति दान ॾींदुसि। जेके प्रेमी मुंहिंजनि कथाउनि ऐं लीलाउनि ॿुधी उन ते अमल करण ऐं मन में धारण जी कोशिशि कंदा त मां उन्हनि जूं संसारी वासनाऊं ख़तमु करे छॾींदुसि। उन्हनि जे अंदर में अज्ञान रूपी परिवर्तन ऐं ख़्याल ठका करे कीन करे सघंदा ऐं अंत में मां उन्हनि भक्तनि खे काल जे चंबे मां बचाए वठंदुसि। मुंहिंजनि कथाऊं ॿुधण सां मुक्ति मिलंदव, तंहिं करे उहा श्रद्धा सां ॿुधी उन ते हलणु शुरू करियो। सुख ऐं संतोष प्राप्त करण जो सवले में सवलो तरीक़ो इहो ई अथव। कथाऊं ॿुधण सां चित खे शांती ईंदव। पोइ जॾहिं अव्हांजो ध्यानु गूढ़ो थियणु लॻंदो ऐं मूं में विश्वास वधंदो वेंदो तॾहिं अखंड चैतन्य धन जी प्राप्ति महसूसु कंदा। ख़ातिरी करियो त फ़क़ति मुंहिंजे साईं साईं नाम उचारण सां ई अव्हांजा सभु पाप नाश थी वेंदा। बाबा जिन जूं भिन्न भिन्न आज्ञाऊं। भॻवानु साईं बाबा किन भक्तनि खे मंदर ऐं मठनि में वञणु, किन खे नदीअ जे किनारे ते घाट ठाराइणु, किन खे तीर्थनि जी रटन करणु, किन खे भॻवानु कीर्तन करण जी आज्ञा ॾींदो हो, पर मूंखे साईं सतचरित्र लिखण जी आज्ञा मिली। मां हक़ीक़त में उन्हीअ कार्य जे लाइक़ु असुलु कीन होसि, पर बाबा जिन जी कृपा सां ई कम में हथु गंढियमि। मुंहिंजो अहंकार सफ़ा नाश करे छॾियऊं ऐं अंदरियां ई अंदरियां प्रेरणा करे मूंखे पंहिंजा चरित्र लिखाईंदा विया। जेतोणीकि मुंहिंजो जनमु ब्राह्मण कुल में थियो हो, पर मूंखे न ज्ञान जा नेत्र हुआ ऐं न दिव्य बुद्धि हुई, त बि साईं बाबा जी कृपा सां मूं लाइ सभु सवलाई थी पई। संतनि जी दया सां गूंगा बि ॻाल्हाए सघनि था, पंगला बि जबल ते चढ़ी सघनि था। बेजान हारमोनियम बाजे या बंसरी खे कहिड़ी ख़बर त मुंहुं मां कहिड़ा मिठा ऐं सुठा आवाज़ आलाप ऐं सुर निकिरी रहिया आहिनि। चंद्रकांत मणी ऐं जवाहर भाटी मणीअ खे सदन पैदाइश वग़ैरह जी ख़बर कान्हे, लेकिन चंद्रमा जे कलाउनि वधण ऐं घटण ते ॿिन्ही मथियनि मणियुनि जो मदार रहे थो। रोशन मीनार या लाइट हाउस। समुंड जे विच में फानूस घर या रोशन मीनार इन करे खड़ा कया वेंदा आहिनि जे समुंड में हलंदड़ ॿेड़ियुनि या जहाज़नि खे का हानि या नुक़सानु न पहुचे। साॻी तरह हिन संसार सागर में साईं बाबा जा जीवन चरित्र ठीक रोशन मीनार वांगुरु कमाइता आहिनि ऐं संसार में हयाती सवली ऐं सुखी गुज़ारण लाइ अमृत खां बि वधीक मिठास ॾियण वारा दृष्टांत आहिनि। जॾहिं उहे चरित्र प्रेमियुनि जे दिलि में घिरी करे घर करे वेहनि था, तॾहिं शरीर जी मोटी ॿुधी नाश थी वञे थी ऐं उन जी जाइ ते तेज ऐं प्रकाश वारी ॿुधी अची भरे थी। अहंकार सफ़ा मिटिजी थो वञे ऐं ज्ञान प्रकट थिए थो। मतिलबु त बाबा जिन जी कीर्ति जो वर्णन करणु या निष्ठापूर्वक ॿुधण सां भक्तनि जा पाप नाश थींदा ऐं मोक्ष जी प्राप्ति जो इहो सवले में सवलो साधन आहे। सतयुग में शम ऐं दम, त्रेता में त्याग, द्वापर में पूजा जा साधन हुआ, पर कलयुग में भगवत कीर्तन जो ई सवले में सवलो साधन आहे।
जो चइनी वर्णनि जे माण्हुनि लाइ साॻियो समानता वारो साधन आहे। योग, त्याग, ध्यान, धारणा आदि साधनाऊं पालण कठिन आहिनि, पर जीवन चरित्र ॻाइणु ऐं हरि कीर्तन करणु या ॿुधणु तमामु सवलो उपाय आहे, जंहिंमें सिर्फ़ु सावधानी ऐं ख़बरदारी रखण जी ज़रूरत आहे। कथाउनि ॿुधणु ऐं कीर्तन करण महिल इंद्रियुनि जो विषयनि वासनाउनि ॾांहुं डोड़णु बंदि थी वञे थो। काम, क्रोध वग़ैरह जा ख़्याल दॿिजी वञनि था ऐं आत्म साक्षात्कार करण में विख वधे थो। जेके बि भक्त बाबा जिन जी मनोहर स्वरूप जो ध्यानु धारे संदन लीलाऊं सरलता ऐं श्रद्धा सां ॿुधंदा रहंदा, से भगवत भक्ति जा अधिकारी थींदा ऐं आख़िर में आत्म साक्षात्कार जी प्राप्ति थींदनि। अहिड़नि सत पुरुषनि खे रचण ऐं संपूर्ण करण जी महिमा ख़ुदि बाबा जन ई ॼाणनि। मां त सिर्फ़ु संदन हिकु हथियो आहियां। मातृ प्रेम। गांइ जो पंहिंजे विछड़े लाइ प्रेम प्रसुद्ध आहे। हू पंहिंजे विछड़े लाइ पंहिंजनि थड़नि में खीरु सांडे रखे थी। जंहिं वक़्तु बुखायल विछड़ो संदन थड़नि ॾांहुं डोड़ंदो ईंदो आहे, तंहिं वक़्तु खीर जी धारा धड़नि मां अज़गुत वहणु शुरू थींदी आहे। साॻी तरह माता खे पिणु पंहिंजे बालक जो ख़्यालु हर वक़्तु रहंदो आहे ऐं ठीक समय ते हिन खे खीरु धाराईंदी आहे ऐं हिन खे सुठी तरह सिंगारींदी आहे। लेकिन बालक खे इन प्यार जो अहसासु कीन थींदो आहे। जेतोणीकि माउ हिन खे ॾिसी ख़ुशीअ में गदगद पई थींदी आहे। माता जो प्रेम विचित्र, निस्वार्थ ऐं असाधारण थींदो आहे, जंहिंजी उपमा चवण खां ॿाहिरि आहे। ठीक उन तरह सतगुरु जो प्यार शिष्य लाइ थींदो आहे। बाबा जिन जो प्रेम मूं ते पिणु अहिड़ो ई हो, जो हेठे मिसाल मां साबित थींदो। 1916 में मूंखे नौकिरी तां पेंशन त मिली, पर उहा घर जी पुराई खां घणो घटि हुई। उन साल गुरु पूर्णिमा जे ॾींहं ते मां ॿियनि भक्तनि समेत शिरडी वियुसि। उते अना चंचणधर अज़गुत मुंहिंजे लाइ बाबा जिन खे प्रार्थना कई त बाबा जी हिन ते कृपा करियो। पेंशन मां हिन जो निर्वाह थियण वारो न आहे ऐं कुटुंब वधंदड़ अथसि। कृपा करे खेसि ॿी काई मशगूली ॾियारियो, जंहिं करे हिन जी चिंता दूरि थिए ऐं सुखियो वक़्तु गुज़ारे सघे। बाबा जिन यकदमि उत्तर ॾिनो त हिन खे नौकिरी मिली वेंदी, पर मुंहिंजी शेवा में ई हिन खे आनंद वठणु घुरिजे। हिन जूं इच्छाऊं पाण ई पूरियूं थींदियूं, पर हिन खे अधर्मी ऐं दुष्ट माण्हुनि जी संगत छॾे पंहिंजो ध्यानु मूं में ई लॻाइणु घुरिजे। सभिनी जीवन ते दया करणु ऐं सभिनी सां निम्रता जो वर्ताव करे पंहिंजे अंतःकरण में मुंहिंजी उपासना करणु खपे। जेकॾहिं ही उन मूजिबि हलत कंदो त नित्य आनंद जो अधिकारी थींदो। रोहिला जी कथा। हिकु दफ़े रोहिला जात जो हिकु मनुष्य शिरडीअ में आयो, जो बदन जो लंबो, पुख़्तो ऐं गठीलो हो ऐं बाबा जिन जे प्रेम में मस्तु थी शिरडी में ई रहणु लॻो। हू अठई पैर ऊचे ऐं बुलंद आवाज़ सां क़ुरान शरीफ़ जो कलमो पियो पढ़ंदो हो ऐं अल्लाहु अकबर जो नारो पियो हणंदो हो। शिरडी जा माण्हू रहवासी सॼो ॾींहुं पंहिंजनि ॿनियुनि में कमु करे राति जो जॾहिं थकिजी घर मोटी ईंदा हुआ, त रोहिला जे बुलंद नारनि सां संदसि आज्ञा थींदी हुई, पर राति जो संदन निंड ई फिटी पवंदी हुई, जंहिं करे हिननि तकलीफ़ महसूसु कई। केतिरा ॾींहं त शांत में उहा तकलीफ़ सहंदा रहिया, पर जॾहिं तकलीफ़ सहण खां ॿाहिरि थियनि, तॾहिं हिननि बाबा जिन वटि अची प्रार्थना कई त कृपा करे रोहिलनि खे नारणनि खां मना करियो। बाबा जे संदसि प्रार्थना ॾे को ध्यानु कोन ॾिनो ऐं चयो त अवी पंहिंजे कम में ई ध्यानु लॻायो ऐं रोहिला ॾे ध्यानु ई न ॾियो। रोहिला जी स्त्री अहिड़ी दुष्ट सुभाउ जी हुई, जो रोहिला ऐं मूंखे पिणु घणो कष्ट पहुचाए रही आहे। वीचारो रोहिलो पंहिंजे औरत जे साम्हूं पवण में समर्थ न सारे ऐं अल्लाह अकबर जे नारे जे ओट वठी शांती ऐं सुख जी हयाती गुज़ारे रहियो आहे। हक़ीक़त में रोहिला खे का स्त्री कोन हुई ऐं बाबा जिन जो इशारो सिर्फ़ु ख़राबु ख़्यालनि न हो। बाबा जिन ॿियनि ॻाल्हियुनि ते ज़ोर न ॾेई सिर्फ़ु प्रार्थना ऐं ईश्वर आराधना ते ज़ोर ॾींदा हुआ। इन करे ई रोहिला जो तरफ़ वठी शिरडी वासियुनि खे कुझु वक़्तु कष्ट सहण जो
उपदेश ॾिनऊं। बाबा जिन जो मधुर अमृत उपदेश। हिकिड़ी मंझंदि जी आरती खां पोइ भक्तजन पंहिंजनि घरनि में मोटी रहिया हुआ त बाबा जिन हेठियों सुंदर उपदेश खेनि ॾिनो। अवीं चाहे किथे बि रहो ऐं पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि जेको बि कमु करियो, पर हर वक़्तु यादि रखो त जेकी तव्हां करियो था तंहिंजी मूंखे ख़बर पए थी। मां ई सभिनी प्राणियुनि जे घटि घटि में व्यापक आहियां ऐं मुंहिंजे ई पेट में सभई जड़ ऐं चेतन प्राणी समायल आहिनि। मां ई सॼे ब्रह्मांड जो ठाहींदड़ ऐं हलाईंदड़ आहियां ऐं उत्पत्ति संभाल ऐं लय करण वारो आहियां। मुंहिंजी भक्ति करण वारनि खे को बि हानि नथो पहुचाए सघे, पर मूंखां मुंहुं मोहण वारा माया जे ॼार में वञी फासनि था। कोयलीअ खां वठी हाथीअ ताईं सारो संसार मुंहिंजो ई स्वरूप अथव। इहो सुंदर उपदेश ॿुधी मूं मन में पको निश्चय कयो त अॼु खां पोइ गुरू बाबे खां सवाइ ॿिए कंहिं बि इंसान जी सेवा कीन कंदुसि। बाबा जिन जा तोखे नौकरी मिली वेंदी वारा वचन मुंहिंजे मग़ज़ में खूब चकर हणण लॻा ऐं साॻिए वक़्तु अंदर में इहो सुवाल पिणु उथंदो रहियो त तोखे सचुपचु नौकरी मिलंदी या न। पुठिएं अहिवालनि मां अव्हांखे पतो पवंदो त बाबा जिन जो वचन सच निकितो ऐं मूंखे कची नौकरी मिली वई। उनखां पोइ मां स्वतंत्र थी एकाग्रचित थी हयाती भर बाबा जी सेवा कंदो रहियुसि। आख़िर में पाठकनि खे मुंहिंजी निमाणी वेनिती आहे त आलस, निंड, मन जी चंचलता ऐं इंद्रियनि जी छिकताइण जी रंडकनि ऐं विघ्ननि जी का परवाह न करे पंहिंजो ध्यानु बाबा जी कथाउनि ऐं लीलाउनि में प्रेम जो स्वभाव पाण में विझंदा ऐं ॿियनि साधनाउनि खे छॾे फ़क़ति बाबा जिन जे चरित्र ॿुधण जो सवलो उपाउ कत पाड़ींदा त अव्हांजो अज्ञान नाश थी वेंदो ऐं मोक्ष जो दरवाज़ो अव्हां लाइ खुली पवंदो। जहिड़ी तरह लोभी ॿियनि हंधनि जी चकर हणी वरी मोटी पंहिंजे कठे कयल धन वारी जाइ ते चिंता में रहंदो आहे, तहिड़ी तरह अव्हीं पिणु बाबा जिन जी चिंता चिंतन पंहिंजे हृदय में धारण कंदा रहो। ओम साईं राम। गुल टियों पूरो थियो।